नासिन खे ॿुधाईंदा हलूं त हाला वेझो कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। इन करे मुतासिरनि जी रॾ जो सिलसिलो पिणु जारी आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नदीम मंगरियो। जी नदीम। जी बिल्कुल इन वक्त असीं भावनो टोडा एसएम बचाव बंद ते मौजूद आहियूं, जिते तव्हां ॾिसी सघो था पानी जो वहकिरो जेको हिते तेज़ जेको हिते टीस पर ते असीं मौजूद आहियूं। 2010 में जेको तव्हां 10 खां 12 लाख क्यूसिक पानी जेको गुज़री वियो हुयो, हिन वक़्तु जेको 4 खां 4.5 लाख क्यूसिक पानी जेको तव्हां गुज़री रहियो आहे। ही मेन टीस पर आहे भावनोट जो, जितां जेको सिंधु दरिया जो जेको वहकिरो आहे हिते टीस पर, उन करे ॾिनो आहे जो पानी जो जेको वहकिरो आहे सिधो हिनखे टीस पर खे हेठि करे पोइ हाला पुराणे तरफ़ पंहिंजो रुख मोड़े तो। जॾहिं हुते हुन बंद ते नंढा नंढा टीस पर ॿिया बि ॾिनल आहिनि, पर जेको मेन टीस पर आहे हिते हुनखे ॾिनल आहे। जेको आपसी अमलदार जो चवणु आहे त हिन वक़्तु जेका बंद जी सूरत हाल इंतिहाई मज़बूत आहे। जेका 2010 जी भेट में जेको ही 4.5 लाख क्यूसिक पानी कुझु बि न आहे, जॾहिं 10 खां 12 लाख पानी क्यूसिक 2010 में गुज़री वियो हुयो, ऐं हिन वक़्तु बि इहो 4 खां 4.5 लाख क्यूसिक पाणी आहे जेको आराम सां हितां गुज़री वेंदो। हिन में ख़तरे जी का बि ॻाल्हि कान्हे। आपाशी अमले पारां हिन एसएम बचाव बंद ते कंहिं बि इम्कानी गड़बड़ खे मुंहुं ॾियण लाइ हेवी मशीनरी जेको हिते मुक़ररु कई वई आहे, तैनात कई वई आहे। वॾियूं क्रेनूं ऐं बिल्डोज़र जेके हिते मौजूदु आहिनि, जेके हर वक़्तु जेको कंहिं बि क़िस्म जे माना एमरजेंसी खे मुंहुं ॾियण जे लाइ उते मौजूदु आहिनि। आपाशी जो अमलो ऐं जेको हिते लांडियूं जेके ठाहियूं आहिनि, उते आपाशी अमले खे उते मुक़ररु कयो आहे, जेके ॾींहुं राति उते चौकी ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ जॾहिं हिते 4 खां 4.5 लाख क्यूसिक पाणी अचण जे बावजूदि जेको हिते जो कचो जेको आहे, जेको सुखपुर आहे, नूरकेटी आहे, सालारो आहे, या ॿिया कचिया जेके इलाइक़ा आहिनि, उहे हींअर पाणी हेठि अची विया आहिनि। उतां जा जेके उते रहंदड़ जेके माण्हू हुया, उन्हनि खे जेको लॾ पलाण शुरू करे ॾिया, जेको आबादगार आहिनि उन्हनि जा फसल जेको पाणी हेठि अची विया आहिनि, उहे पंहिंजूं जेके मशीनियूं ऐं जेके पंहिंजा सामान खणी उहे हिन वक़्तु बंधनि ते अची विया आहिनि। जीअं त लीज़ कैंसिल करे ॾी सुप्रीम कोर्ट, उन खां अॻु ई ॿेले खाते वारनि जूं ज़मीनूं हुयूं कचे में, उन्हनि ॿेले खाते वारनि अॻुवाट ई जेको इत्यादि तदबीरूं कदे जेको उते जेके माण्हू रहंदड़ आहे उन्हनि खे जेका लॾ पलाण कराए उन्हनि खे ॿाहिरि बंधनि ते आणे चुका हुया। बाक़ी जेके रहियल खयल माण्हू आहिनि उनखे बि जेको हींअर ॿेड़ियुनि जे ज़रिए जेको पंहिंजी मतिलबु पाण ते बंधन अची रहिया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट तरफ़ां जेके पाणी में जेके हींअर कचे आप में मौजूदु आहिनि, उन्हनि माण्हुनि जी का बि मदद न कई पई वञे। उहे जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजी मदद पाण त जेको ॿेड़ियूं लांचूं करे पंहिंजा सामान पंहिंजा माल जेके खणी जेको महफ़ूज़ हंधनि अची रहिया आहिनि, बंधनि ते अची रहिया आहिनि। उतां पोइ जेको महफ़ूज़ हंधनि ते हुन ते मुंतक़िल कयो वञे। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मटियारी ज़िले खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे। उनजे बावजूदि अञा ताईं जेको उन बरसाति मुतासिरनि तोड़े जेको हींअर जेका बोड वारी सूरत हाल आहे, उन में जेके माण्हू फाथल आहिनि, जेके हींअर बंधनि ते अची रहिया आहिनि, उहे बेयारो मददगार बंधनि ते खुलियल आसमान हेठि मच्छरनि में वेठल आहिनि। उनजी कंहिं बि क़िस्म जी सहायता न पई कई वञे। जेको बाक़ी जेको इरीगेशन अमलो आहे, उनजे तरफ़ां जेके पंहिंजा इंतिज़ाम आहिनि उन्हनि जे मूजिबि त जेका बोड आहे सा एतिरी माना पाणी जेको वहकिरो आहे उहो एतिरो तेज़ न आहे जेको आराम सां हितां गुज़री वेंदो। वरी बि उन्हनि खे जेको इम्कानी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ उन्हनि जे तरफ़ां पंहिंजा इंतिज़ाम पूरा कया विया आहिनि। जी।